नवाबशाह भरिसां ॻोठ मोहम्मद ख़ान चांडियो जी रहवासन टिनि भेनरनि पंहिंजे पोड़े पीउ सां गॾु नवाबशाह प्रेस क्लब ॿारां पंहिंजे सोट मुनसिब रसूल जे ज़ियादतनि ऐं मुबैना तौर ते संदन ज़मीन ते कब्ज़ो करण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करण सां गॾु सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त अदा ज़मीननि जो मसइलो आहे। इहो थोरो असांजे प्रॉपर्टी जो मसइलो हे 3 साल आहे जेको विच में बाबर तव्हां ॿुधो हूंदो जो बाबर शहीद थी वियो मारे वियो जोड़ गुलशेर जोड़ उन जो अञा बि हले पियो केस पंहिंजे सोटारनि वटां ॿी बाक़ी जेकी ज़मीन हुई पोणा 5 एकड़ मुंहिंजे वालिद साहिब जी ॿी हिकिड़ी सा जेकी 1.25 एकड़ हेठि आहे थोरो घरनि जे साम्हूं हेठि रोड जे साइड ते उहा बि आहे उहा बि मुंहिंजे चाचे जेको गुलाम रसूल आहे उहा पंहिंजे नाले ते कराए छॾी अथई। मुंहिंजो हे वालिद साहिबु आहे जेको माज़ूर कब्ज़ो मुनसिब रसूल हिन महिल असां उन्हनि ॾे वियासीं असांखे हिसाबु करे ॾे असांखे जेको असां उन्हनि हिसाबु ग़लति सोट आहे मुंहिंजो। पहिरियों त चई त असां बसि तुंहिंजी भेण जे नाले सां था करायूं अर्ज़ी तौर ते हिते हुते वठी वियो साइनूं कराए हुते बसि पंहिंजे नाले सां कराए असां चऊंसि त थोरो असांखे ॾे कागज़ पढ़ूं चई न बसि तव्हांजी भेण जे नाले सां आहे तव्हां वञो घर तव्हांखे फ़ोटो कापी बसि हुते घर मिली वेंदी उहो बि न ॾिनई। असां सोट मुनसिब रसूल ॿिन्हिनि जा पैसा असांखे ॾे नथो भेण खां धोखे में लिखाए वठी वेही रहियो आहे। ही ॻोठ नवाबशाह भरिसां ॻोठ मोहम्मद ख़ान चांडियो जी ही 3 भेनरूं आहिनि जेके पंहिंजे पीउ वाल सां गॾु हिते आयूं आहिनि। हिन जो चवणु आहे त असांजो सोट आहे मुनसिब रसूल जेको मुबैना तौर ते असांजे 5.5 एकड़ ज़मीन ते कब्ज़ो कयो वेठा ऐं असां जेके हुनखे 3 एकड़ विकिरोप करे ॾिना उन्हनि जा बि हुन सही पैसा ॾिना। हाणे जॾहिं हुननि जे घर सां पैसा ऐं पंहिंजो हक़ु वठणु वञूं था त हुन असांखे अॼु हुतां घरां जेको आहे सो धमकियूं ॾेई ऐं मारकुट करे कढियो आहे। हिननि चयो आहे त असांजो केरु बि इंसाफ़ नथो करे उनजे करे असां हिते नवाबशाह प्रेस क्लब पहुता आहियूं। कैमरामैन रफ़ा कतारे सां गॾु ज़ुल्फ़कार ख़ासि सिटी वी न्यूज़ नवाबशाह।